अस्सलाम वालेकुम। या अली मदद हक़ मौजूद जी ताऊं सदाकत मुगेरी मां पंहिंजे प्यारे दोस्त आसिफ अपड़े के एप्रिशिएट पियो कयां जे हिन लॉकडाउन के दौरान हज़रत सचल सरमस्त जे उर्स मौक़े ते जेको हिन सेक्शन हिकिड़ो मुनक़द कयो जंहिंमें इलाही माण्हुनि शिरकत कई ऐं हिन में असांखे तक़रीबन इलाही नॉलेज मिलियो। जेको मां पंहिंजी ॻाल्हि कयां तक़रीबन मां रोज़ ॿुधंदो हुयुमि ऐं जेके स्टेटस रखंदो हुनखे ॾिसंदो हुउमि, मूंखे इलाही तक़रीबन नॉलेज हिन मां हासिलु थी आहे। तमामु बहितरीनु कमु। अलाह साईं ईअं ई मतिलबु की हिनखे तव्हांखे अलाह साईं ख़ुशि रखे ऐं अहिड़ा प्रोग्राम तव्हां कंदा रहो जीअं असांजा जेके बि आहिनि, जीअं मां या ॿियो केरु जेको बि हिन शइ खे ॿुधे ऐं उन में उनखे हिकिड़ो इल्मु हासिलु थिए। ऐं कोशिशि इहा ई कंदासीं जीअं मां तक़रीबन मां जेको मां पाण ॿुधो आहे ऐं जेको साईं सचल सरमस्त जो जेको मैसेज आहे उहो त हिकु इलाही मतिलबु वैल्यूएबल आहे असांजे लाइ। जेको असां जेतिरो हुन ॿुधूं असांखे ओतिरो फ़ाइदो आहे। पोइ बि माना हिन दौर में मतिलबु की हिन टाइम जेको सिचुएशन सभिनी खे ख़बर आहे, मां पंहिंजे दोस्त खे एप्रिशिएट पियो कयां। बहितरीनु कमु हो ऐं इंशा अल्लाह ताला कोशिशि इहा ई आहे ऐं उमेद बि आहे त इहो ई कमु बरक़रार रहंदो। इंशा अल्लाह अॻिले बि जेके बि प्रोग्राम अक्सर ॾिसंदो आहियां, हिकिड़ो सोशल वर्कर आहे, अक्सर कमनि में हिनखे ॾिसंदो आहियां इन्वॉल्व हूंदो आहे, चाहे उहो कहिड़े बि मसइले ते हुजे। अक्सर हिनखे ॾिसंदो आहे, हर मसइले ते हीउ बीहंदो आहे ऐं हिकु इहो बहितरीनु कमु आहे। माण्हू कीअं हुजणु खपे। वॾी महिरबानी।